अस्सलाम वालेकुम सजी संगत के हैदर कादरी जो सलाम क़बूल हुजे। ऐं आसिफ पौड़ उर्फ गामो जे तरफ़ां बि तव्हांखे सलाम क़बूल हुजे। 2 दिसंबर ते दुबई था अचूं मां ऐं गामू। ऐं रीड़े मां त ईंदो वेंदो आहियां, ए पियो दफ़ो थो मिले। 2 दिसंबर ते दुबई में था अचूं। सकाफ़त जो ॾियारो आहे, टोपी अजरक जो ॾियारो आहे, बाक़ाइदे ईद मल्हाईंदासीं। सिंधियुनि जी ईद हूंदी, हर ॾींहं ते ईद आहे, पर अञा हीअ ईद वरी दुबाला हूंदी जेको सभु गॾु थींदासीं। सिंध फ्रेंड्स फोरम पारां दुबई में 2 दिसंबर ते गॾियल अरब इमारात दुबई शहर में ज़रूरु तव्हां हिन प्रोग्राम में शमूलियत कजो। जेकॾहिं तव्हां दुबई में था रहो त बि अचो, शारजा में था रहो त बि अचो, ऐं मुख़्तलिफ़ ॿियनि स्टेट्स में जेकॾहिं तव्हां रहो था त तव्हांखे असां भली कार चऊं था। गामू हूंदो, मां हूंदुमि, ऐं असांजा ख़ूबसूरत ॿिया बि स्टार्स जिन जा तव्हां अनक़रीबनी वीडियोस ॾिसंदा ईंदो। पहिरियों त उहो जहाज़ में चढ़ंदो मां सां गॾु न वेहिजांइ, छो छो त मूंखे ख़बर आहे त तूं एयर होस्टस खे जेको तंग कंदे न, खां या ख्वारी मूंखे करणी ॾाढो पवंदी। मज़ो ईंदो इजमान सां। जल्दी 2 2 दिसंबर दुबई में असां गॾु आहियूं। ज़िंदाबाद। जिंदाबाद।